ॾिठो ते इशारो कयूं त तव्हां अॻियां हली अचो उनके पासे में विहारियूं महफिल खत्म थिया मखदूम अब्दुल्ला हुजूरी फरमाइन पिया मां मखदूम मोहम्मद हाशिम ठठवी का पुछो ओ मुंहिंजा साईं हियो खुश नसीब केर हो जेके अल्लाह जे हबीब पुठियां सॾ करे पंहिंजे पासे में विहारियो आ मूंखे चवण लॻो अब्दुल्ला कोन सुञातई इहो त भिट जो घोट अब्दुल लतीफ हो सुभान अल्लाह सुभान अल्लाह भिटाई साहब हो जेके मदीने जे मीर पंहिंजे पासे में विहारियो आहे सुभान अल्लाह खुदा आबाद जी जेका जामा मस्जिद बनी आहे इन जी जेकर तव्हां तारीख़ पढ़ी ॾिसंदो त इहा मस्जिद जॾहिं बनी इन जी हर हिकु सिर ते मुकम्मल क़ुरान पाक जो ख़त्मो पढ़ियल आहे सुभान अल्लाह तमामु क़दीमी मस्जिद आहे पोइ अल्लाह तो ॼाणे त तारीख़ सिंध में जेका ॻाल्हि मिले थी पोइ हिन वक़्त जी मौजूदा जेका इहा मस्जिद आहे या इन मस्जिद खां पहिरीं जेका मस्जिदी जेका शहीद करे इहा बनाई वई उहो अल्लाह ई हुनजो रसूल तो ॼाणे पर किताबनि मां जेका असांखे ॻाल्हि मिली आहे जेका तव्हांखे ॿुधायूं पिया उहा हीअ आहे त जॻह इहा ई आहे हर सिर ते मुकम्मल क़ुरान जो ख़त्मो पढ़ियो वियो अहिड़ी शान वारी मस्जिद बनी भिट जे घोट अब्दुल लतीफ खे ख़बर पई त अहिड़ी मस्जिद बनी आहे सुभान अल्लाह पाण फरमी इन जी ज़ियारत कबी पर आयो कुत्तो बि गॾु खणी आयो तो दंबोरो बि गॾु खणी आयो सुभान अल्लाह कुत्ते खे मस्जिद जे दरवाज़े ते ॿधई दंबोरे सिधो अची मस्जिद में वेही रही मखदूम अब्दुल्ला रहमतुल्लाह ताला अलैह उते जा इमाम हा आलीशान मदरसो हलंदो हो मुंहिंजा प्यारा दोस्तो बुजुर्गो मखदूम अब्दुल्ला जो दौर आ भिटाई साहब मुंहिंजा प्यारा दोस्तो बुजुर्गो वञी करे मस्जिद जे मिंबर ते वेही रहियो आ जेके उते जा शागिर्द हा खलीफ़ा हा मुरीद हा उन्हनि खे मुंहिंजा प्यारा दोस्त बुजुर्गो पेट में तकलीफ़ शुरू थी वई आ ही कहिड़ो फ़कीर आ पेरनो घाड़ो मिट्टी मां पेर भरियल कुत्तो गॾु वठी आयो आ मथो घाड़ो आ दंबूर समेत मस्जिद जे मिंबर ते वेठो आ पर मुंहिंजा प्यारा दोस्त बुजुर्गो ईअं जुरत कोन पई थिए हज़रत भिटाई साहब सां ॻाल्हाइण जे छो त मुंहिंजे अब्दुल लतीफ जे चेहरे मुबारक में मुंहिंजे सुहिणे इमाम हुसैन जा जलवा नज़र ईंदा सुभान अल्लाह सुभान अल्लाह अॼु बि असांजी सिंध जा जेके सैयद आहिनि जेकॾहिं उहे सही अक़ीदा सुन्नी हुजनि निमाज़ जा पाबंद हुजनि वक़्त जो जज बि हुन सां ॻाल्हाए कोन सघंदो सुभान अल्लाह बेशक ऐं मादरत सां चवां थो त सैयद ज़ादनि पाण पंहिंजी हैसियत विञाई आहे ऐं तव्हां ॾिसो जिते कुकड़नि जी वेड़ लॻंदी सभ खां पहिरीं सैयद हूंदो जिते रिछ कुते जी वेड़ हूंदी सभ खां पहिरीं सैयद हूंदो सैयदनि खे इन्हनि कमनि जे लाइ थोरो आंदियो विया हीअ जॻह वेही करे अरे असां त सैयदनि जा ख़ादम ई मुनासिब ऐं बहितरीन हक़ इहो आहे त सैयद ज़ादो हितां वेही करे वाइज़ करे तव्हां ई असां हुनजी तकरीर ॿुधूं सुभान अल्लाह सुभान अल्लाह असां उन्हनि जो सदको खाईंदा आहियूं बेशक अल्लाह रब्बुल आलमीन असांजे सैयद ज़ादनि खे हिदायत नसीब फरमाए आमीन पर जहिड़ा बि आहिनि तुंहिंजे मुंहिंजे लाइ इंतहा अदब ऐं एहतराम वारा आहिनि बेशक कॾहिं हल्को न समझजां त बा कोकड़िया कीअं बि आहे उहो उन जा अमल उन सां आहिनि उहो जेकॾहिं पंहिंजी आक़िबत पंहिंजी आख़िरत खे नथो सोचे त उन जी मर्ज़ी आहे लेकिन तोखे मूंखे इन जो अदब करणो आहे सुभान अल्लाह बेशक कंहिंखे हिम्मत ते भिटाई साहब सां ॻाल्हाइण जी ज़ोहर नमाज़ जो वक़्तु थियो मखदूम अब्दुल्ला आया त दिलि खोले अब्दुल लतीफ भिटाई सां मिलिया सुभान अल्लाह वाह भिटाई भली जी करे आई नमाज जी अज़ान आई मखदूम साहब फरमाते नमाज आज अब्दुल लतीफ पढ़ाई सुभान अल्लाह मुरीद दिल में चवण लगा बाबा साईं बादशाह हाणे हिन के तो मुसल्ले ते बिहारे जिंजा पेर उगाड़ा जिंजा मथो उगाड़ो कुत्तो खणी आयो दबूरो पाण सां गॾु खणी आयो असां त वुज़ू कंदे बि कोन ॾिठो आ ख़बर न आहे कपड़ा बि पाक आहिनि या पलीत आहिनि जिस्म बि पाक आहे या पलीत आहे हाणे साईं तो हिन खे मुसल्ले ते बिहारे ही कहिड़ियूं निमाज़ूं पढ़ाईंदो मुंहिंजा प्यारा दोस्तो बुजुर्गो पर ईअं जुरत कोन पई थिए पंहिंजे मुर्शिद जे ॻाल्हि में मुदाख़लत करण जे मुंहिंजा प्यारा दोस्त बुजुर्गो बरे जे सूर सां भिटाई साहब जॾहिं मुसल्ले ते बीठो आ उन्हनि पुठियां नमाज़ शुरू कई आ
अब्दुल लतीफ भिटाए नमाज जॾहिं शुरू कया पहिरीं रकात भिटाए साहब काबतुल्लाह ॾांहुं यानी उल्होंदे मों करे पढ़ाई आ जॾहिं ॿी रकात जे लाइ भिट जो घोट अब्दुल लतीफ उथियो आ त उभरंदे मों कयो आहे पहिरीं रकात उल्होंदे मों करे ॿी रकात जे लाइ जो उभरंदे मों कई त पुछां सभिनी नमाज़ टोड़ी छॾी सिर्फ मखदूम अब्दुल्ला कोन टोड़ी ॿी रकात टी रकात मुंहिंजा प्यारा उत्तर मों करे पढ़ाई आ चौथी रकात अब्दुल लतीफ काछेल मों करे पढ़ाई आ जॾहिं सलाम फेरियो आ त धुरियां ऐं धारियां मिटन मुईअ जा थिया मदी रखी ॾेरनि मन में मां त खिलियो खिकारियां जे सुबुह सारियां त उठना हिन उताकुन में मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो भिटाई साहब सलाम फेरियो आ सभिनी नमाज़ूं टोड़े छॾियूं बेटाई साहब मखदूम अब्दुल्ला के मुखातब थी करे फरमायो मखदूम साहब छा तव्हां फ़िक़ह जा मसला कोन पढ़िया आहिनि छा जे कॾहिं काबे खां सीनो फिरी वेंदो आ नमाज टुटी वेंदी आ पोइ ॿियनि नमाज़ूं टोड़े छॾियूं अव्हां नमाज छो न टोड़ी मखदूम अब्दुल्ला फरमायो बेटाए जॾहिं मां ज़ाहिरे अखियुनि सां ॾिठो त तूं काबे खां फिरियो बीठो हैं पर दिलि वारे अखियुनि सां ॾिठमि त अब्दुल लतीफ तू काबे जे विच ते बीठो है मूं चयो जेको काबे जे विच ते बीठो आ उन जे अॻियां बि काबो आ पुठियां बि काबो आ साॼे पासे बि काबो आ खाॿे पासे बि काबो आ भिटाई जो सिमत सही आ नमाज टोड़न जी ज़रूरत नाहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह मुलाकात थी भिटाई साहब भली जी करे आया दंबूरो खणी आया आहियो पाण फरमायो हिन दंबूरे जे रूप में मां अल्लाह जो ज़िक्र कंदो आहियां सुभान अल्लाह साईं कुतो बि वठी आया आहियो पाण फरमायो कुतो न आहे इहो कुतो न आहे साईं पोइ छा आहे पाण फरमायो मुंहिंजो नफ़्स आहे मुंहिंजो नफ़्स आहे तव्हां नफ़्स जे पुठियां हलंदा आहियो पर अब्दुल लतीफ भिटाई जे पुठियां नफ़्स हलंदो आहे सुभान अल्लाह दिल में सोचियमि त एॾी शान वारी मस्जिद जी ज़ियारत करण पियो वञा मतां को नफ़्स मुंहिंजे इबादत में मुदाखलत करे उनखे मस्जिद जे दरवाज़े ते ॿाहिरि ॿधी आयो बग़ैर लालच बग़ैर नफ़्स जे पा मस्जिद में दाख़िल थियो सुभान अल्लाह सुल्तान अल औलिया पीर मोहम्मद ज़म्मा शाह लवारी वारा रहमतुल्लाह ताला अलैह जॾहिं आया हा त बेटा साहब साईं जिन खे कोन तस्लीम कंदो शहज़ादो पोइ हिकिड़े ॾाढे बिल आख़िर बेटाई साहब चयो चलो वञा ॾिसी अचां त छा आहे मुलाक़ात जे लाइ आयो त सुल्तान अल औलिया जो दस्तूर इहो हूंदो जेको बि माण्हू ईंदो हो उनजो नालो लिखबो हो ज़ात लिखबी हुई कबीलो लिखबो हो क़ौम लिखबी हुई उहा पर्ची अंदर वेंदी हुई पोइ बुज़ुर्ग जेकॾहिं इजाज़त ॾींदो हो त मिलंदो हो जेकॾहिं न या त वापसि वञणो पवंदो हो या इंतज़ार करणो पवंदो हो भिटाई साहब जो आयो फ़क़ीरनि जो नालो ॿुधा ज़ात ॿुधा कबीलो ऐं क़ौम ॿुधा पंहिंजो कमु ॿुधा पाण फरमी न को नालो ॿुधाईंदुसि न को ज़ात ॿुधाईंदुसि न को कमु ॿुधाईंदुसि वञी पंहिंजे पीर खे चओ हिकिड़ो फ़क़ीर आयो आहे जेकॾहिं इजाज़त हुजे त मिलंदो न त घर खां वांदो आऊं बि कोन आहियां जो इंतज़ार कंदो रहां सुभान अल्लाह सुभान अल्लाह मुरीदन वञी पंहिंजे साईं खे अर्ज़ कयो क़िबला बादशाह ईंदा आहिनि वज़ीर ईंदा आहिनि सरदार ईंदा आहिनि क़ौमनि जा कबीलनि जा वॾेरा ईंदा आहिनि सभई इंतज़ार कंदा आहिनि अॼु हिकु अहिड़ो फ़क़ीर आयो आहे चवे पियो कम बि कोन ॿुधाईंदुसि नालो बि कोन ॿुधाईंदुसि ज़ात बि कोन ॿुधाईंदुसि वञी करे पंहिंजे पीर खे चओ जेकॾहिं वक़्तु हूंदो त मिलबो वरना वापसि हलियो वेंदुसि इंतज़ार कोन कंदुसि मुंहिंजा प्यारा जॾहिं इहा ॻाल्हि सुल्तान अल औलिया पीर मोहम्मद ज़म्मा शाह लवारी वारे ॿुधी आहे पाण अल्लाहु अकबर चई करे ज़मीन खां मथे खजी
विया पाण फरमायो फ़कीरो ढोड़ो भजो हथ करियो मता नाराज न थी वञे इहो को आम फ़कीर नाहे मुंहिंजे महबूब मोहम्मद जो बचड़ो अब्दुल लतीफ आहे वाह सही वाह अब्दुल लतीफ आ वठी आणियोसि असर नमाज खां बाद में बेटाई साहब सुल्तान अल औलिया जी हवेली में दाखिल थिया सुभान अल्लाह ॿियो जेको बि माण्हू वेंदो हो 15 मिंट 20 मिंट कलाक खां ज्यादा केर बि मुलाक़ात सुल्तान अल औलिया सां कोन कंदो हो बेटाई साहब असर नमाज खां बाद वियो फजर खां बाद निकतो सुभान अल्लाह सॼी रात साईं जन सां गॾु गुज़ारई आहे जॾहिं ॿाहिरि निकतो त मुरीदन खे ख़बर हुई त अब्दुल लतीफ बेटाई असांजे साईं सां इख़्तिलाफ़ रखंदो आहे अॻियां फिरे आया ओ अब्दुल लतीफ बेटाई सिंध जा वाले ॿुधा तोखे असांजो साईं कीअं लॻो आहे असांजो पीर कीअं लॻो आहे मुंहिंजा प्यारा सुणे बेटाए फरमायो कुतो थी गुज़ार वञी दर दोस्त जे कन वठीन तब कुछ यकीन की पर कुत्याणी पार सुबुह वींदा शिकार मन वठी लियन पाण से सुभान अल्लाह ताकुन में ताथी साणन और डह डे भेरा ॾींह में पाण मथा उन घोर पो वया जे हिंगलोर तब करम मिलंदे का पड़े रहा थई रात सुबह भी दई साजरी लुआ लुआ मंझ लतीफ चए कर इन्हन जी तात या जोगिन संधी ज़ात बेभेरे भाग मिले सुभान अल्लाह वाह सही वाह किस्मत सां मिलियो आहे कदर करियो सिन जी बेटाई साहब हलियो वियो मुरीद आया सुल्तान अल औलिया वटि क़िबला अब्दुल लतीफ आयो अवां सां इख्तिलाफ रखंदो हो पर ॿुधा तोखे भेटाए कीअं लॻो आहे त सुल्तान अल औलिया पीर मोहम्मद ज़मा शाह फरमायो वह वञी वटि तिन कलम जिनी जे हथ में अंग मिटाए अॻियां वरी वारे ॿिया लिखनि पनो सो पाड़ीन जंहिंमें मिलण मोहम्मद जो सुभान अल्लाह वाह सही वाह पाण फरमाए त जेकर मदीने जे मीर सां मिलण चाहियो था त अब्दुल लतीफ जे पुठियां लॻी पओ सुभान अल्लाह मखदूम अब्दुर्रहमान खोड़वी रहमतुल्लाह ताला अलैह तो बेटाई साहब जो फरमान जिते असांजो ज़िक्र थींदो आहे असांजी तवज्जो ओॾां वेंदी आहे सुभान अल्लाह असांजी नज़र ओॾां वेंदी आहे जेकर बेटाई साहब जी नज़र थी त बेड़ो पार थी पवंदो सुभान अल्लाह मखदूम अब्दुर्रहमान खोड़वी रहमतुल्लाह ताला अलैह पान जॾहिं खोड़न में आया त पान एॾा शरीयत जा सख्त हा जो साईं जिन जे आस पास में किथे बि को दौल धमाल वग़ैरह कोन थींदी हुई बाक़ायदा असांजी पूरी हद अंदर पाबंदी हुई जेकॾहिं केरु अहिड़ो गैर शरई आलो वॼाईंदो हो उनखे गिरफ़्तार करे सज़ा ॾिनी वेंदी सुभान अल्लाह हिकिड़ो कानून राइज हो कंहिंखे बि जुरत कोन हूंदी हिको ॾींदो सुहिणो भेटाईंदो दंबोरा खणी खोड़न में पए सुभान अल्लाह फ़कीरनि जे पेरनि हेठां ज़मीन निकिरी वई त ही कंहिंखे जुरत थी आहे जो हिते पियो दंबोरो वॼाए फिरी आया अब्दुल लतीफ बेटाई खे ओ फ़कीर तो असांजे मुर्शिद जे कानून जी भञकड़ी कई आहे अॼु तोखे सज़ा मिलंदी कोन बची सघंदे मुंहिंजा प्यारा दोस्त बुज़ुर्गो बेटाई साहब में छा था चओ हल असांजे साईं ॾांहुं फरमायो ठीकु आहे मां तव्हांखे खत लिखी थो ॾियां खत खणी वञो मां सुभाणे ईंदुसि मुंहिंजा प्यारा दोस्त बुज़ुर्गो बेटाई साहब पने ते लिखी ॾिनो आहे अॼु न ईंदुसि आऊं सुभाणे पिरी ईंदा पाण से सजण ईंदा साण जिन बार खया हिन खोड़न जा सुभान अल्लाह वाह सही वाह मां ज़ुबानी ॾिसी पर्ची लिखी ॾिनई फ़कीर खणी विया ओ मखदूम अब्दुर्रहमान खोड़वे
जंहिंजे पेशानी जे मतां इसमें आज़म लिखियल हो मुंहिंजा प्यारा जॾहिं पर्ची पढ़ई आ अखियुनि मां लुणक वही पिया फरमायूं फ़क़ीरो छाजे लाइ अवां सतायो आ इहो को आम फ़क़ीर न हो मुंहिंजे महबूब जो बचड़ो अब्दुल लतीफ हो मुंहिंजा प्यारा जॾहिं सुबुह जो ॿियो ॾियारो थियो आ मखदूम अब्दुर्रहमान फ़क़ीरनि खे चयो फ़क़ीरो अॼु खोड़नि जूं बाज़ारूं साफ़ करियो खोड़नि में अतर अंबीर हारियो अॼु हिते गुलाब जूं पतियूं विछायो साईं केरु थो अचे कंहिंजी आमद आ फरमाइण लॻा भिटाई वाइदो कयो आ अॼु न ईंदसि आऊं सुभा पिरी ईंदा पाण से सजण ईंदा साण जिन बार खया हिन खोड़नि जा अब्दुल लतीफ वाइदे खिलाफ़ी कोन कंदो अब्दुल लतीफ वाइदो निभाईंदो मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो सभई इंतज़ार में बीठा हा अल्लाह अल्लाह जॾहिं मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो ज़ोहर नमाज़ जो वक़्तु थियो आ ॿियनि खे त नज़र कोन आयो पर जंहिंजे पेशानी ते इसमें आज़म लिखियल हो उहो ॾिसे त अब्दुल लतीफ अचे पियो पर ॻिची में ॻारो पियो आ बेटा हिसाब रोई रहियो आ मदीने जो मीर अब्दुल लतीफ जा लुड़क उघी रहियो आहे सुभान अल्लाह आई है महबूबन फरमायो मखदूमो हाणे तव्हां मूंखे ॾिसो या अब्दुल लतीफ खे ॾिसो सुभान अल्लाह मुंहिंजो अब्दुल लतीफ मजबूर आहे पर मखदूमो यादि रखिजो मुंहिंजे अब्दुल लतीफ जे दंबूरो को आम दंबूरो नाहे इन मां अल्लाह जो ज़िक्र बुलंद थींदो आहे पर अॼु राति तूं दंबूरनि सां गॾु गुज़ारजां अॼु राति दंबूरनि सां गॾु गुज़ारजां मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो मखदूम खोड़वे जॾहिं इशा जी नमाज़ खां बाद में हज़रत शाह अब्दुल लतीफ भिटाई जो दंबूरो जे कमरे में रखियल हो जॾहिं मुंहिंजा प्यारा मखदूम अब्दुर्रहमान खोड़वे उन में वेठो आ मुंहिंजा प्यारा दोस्त बुज़ुर्गो अव्वल में कलमाए तैयबा जो ज़िक्र भिटाई जे दंबूरे मां बुलंद थियो आ मुंहिंजा प्यारा कलमे जो ज़िक्र हलंदो रहियो आ जॾहिं राति जो अधु हिसो गुज़रियो आ मुंहिंजा प्यारा दोस्त बुज़ुर्गो अल्लाह जे क़ुरान जी तिलावत जो आवाज़ आयो आ मुंहिंजा प्यारा जॾहिं तहज्जुद जो वक़्तु क़रीब थियो आ त भिटाई साहब जे दंबूरे मां सूर यासीन जो आवाज बुलंद थियो आहे सुभान अल्लाह केर तो हज़रत भिटाई साहब जो मुकाबलो करे सके एडे मकाम मर्तबे होने बावजूद भी जॾहिं का मुश्किल ईंदी ही त बेटा जो घोट अब्दुल लतीफ भी पीरन जे पीर खे सॾींदो सुभान अल्लाह खुश नसीब हो जिनके अल्लाह रब्बुल आलमीन इहो मकाम मर्तबो नसीब फरमायो आ जो कयामत जे ॾियारे यौम नदो कुल्लो उनासिम बि इमामिहिम कयामत जे ॾियारे हर हिक खे पंहिंजे मुर्शिद सां गॾु सॼो वेंदो असां गुनाहगार बदकार आहियूं पर हज़रत महबूब सुबहानी सां मोहबत करण वारा आहियूं इंशाअल्लाहुल अज़ीज़ जॾहिं कयामत जो ॾियारो थींदो त असांखे हज़रत महबूब सुबहानी सां गॾु सॾु थींदो सुभान अल्लाह ऐं महबूब सुबहानी सां गॾो गॾु मदीने वारे साईं सां बि मोहबत करियो सुभान अल्लाह मदीने वारे साईं सां मोहबत सिर्फ दावा जी ना है उनमें अमल भी लाज़मी आहे उहा कॾहिं सची थींदी जॾहिं असां नमाज़ पढ़ंदासीं अरे महबूबनि जी वफ़ाऊं त यादि कर जिते तोखे माउ पे कम न ईंदा उते तोखे आमना जो लाल कम ईंदा सुभान अल्लाह खुदा जो कसम क़यामत जो ॾींहुं थींदो आख़िरी ॻाल्हियूं क़यामत जो ॾींहुं थींदो हिकिड़े शख्स जो नेकियूं ऐं गुनाह तोड़िया वेंदा उनजी हिकिड़ी नेकी खुटी पवंदी अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए दोज़ख में जहन्नम में अर्ज़ कंदो मौला हिकिड़ी नेकियां वठी दो अचां सभी ना वेंदो दोस्त यार हेॾां होॾां साईं मौलाना महमूद वटि वेंदो साईं मूं तोखे कमकार कराया वॾी ख़िदमत कराई अॼु हिकिड़ी नेकी खुटी पई आहे साईं फरमाए छा बि इहो दुनिया में हो न ॾींदुसि हलंदे फिरंदे मां वटींदो बाबे वटींदो दोस्तन वटींदो यारन वटींदो मुंहिंजा प्यारा सभई इनकार करे छॾींदा केर बि कम कोन ईंदो
पर जॾहिं मुंहिंजे हबीब जे दरबार में ईंदो मदीने जो मेर हथ फैलाए फरमाईंदो अन लहा अन लहा अन लहा गुनाहगारो न घबरायो मां मुहम्मद आयो ही तव्हां लाइ ओ गुनाहगारो न घबरायो मोहम्मद मीर वेठो आ गुनाहगारो न घबरायो मोहम्मद मीर वेठो आ कसम सां निधन कान आयो कसम सां निधन कान आयो मोहम्मद मीर वेठो आ गुनाहगारो न घबरायो मोहम्मद मीर वेठो आ कंहिं वरी हीअं चयो त कम महशर में माउ पियो न ईंदा हिक नेकीअ खां मोह मोड़ींदा कम महशर में माउ पियो न ईंदा हिक नेकीअ खां मोह मोड़ींदा उन ॾींहुं कम अचण वारो वल्लैल जे ज़ुल्फन वारो मुंहिंजो पिरिया केॾो प्यारो वदुहा जे चेहरे वारो सारा केर करे सघंदो तोणे जग सारो पियो लिखंदो नाए शान खुटण वारो वल्लैल जे ज़ुल्फन वारो पाण जहिड़ो तूं उनखे चवीं थो नूर करे तूं कोन मञी थो पाण जहिड़ो तूं उनखे चवीं थो नूर करे तूं कोन मञी थो जंहिंजा टुकर खाए जग सारो वल्लैल जे ज़ुल्फन वारो जंहिंजा टुकर खाए जग सारो वदुहा जे चेहरे वारो सुभान अल्लाह इहो हबीब कम ईंदो इहो कॾहिं कम ईंदो जॾहिं माउ पीउ बि कम न ईंदा ऐं उन हबीब जी शफ़ाअत ऐं सिफारिश कॾहिं नसीब थींदी जॾहिं असां निमाज़ पढ़ंदासीं सुभान अल्लाह इहो शर्त आहे उलमा इकरामन स्टेज ते मौजूद आहिनि हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पुछियो वियो या रसूल अल्लाह क़यामत जे ॾियारे तव्हां किथे हूंदा पाण फरमाए त मां किननि कोजन जे विच में हूंदुसि गुनाहगारनि जे विच में सुभान अल्लाह अरे गुलाम नबी मैसर छा चयो फरमाए तो न हूंदो नबी ने को कारन जे विच में जी मिलंदो त कोजन वीचारन जे विच में जी मिलंदो त कोजन वीचारन जे विच में न हसने न त मां याद हूंदसि रुगो बख्श उम्मती ही फरियाद हूंदसि न हसने न ते मां याद हूंदसि रुगो बख्श उम्मती ही फरियाद हूंदसि कंदो अर्ज़ पियो कतारन जे विच में जी मिलंदो त कोजन वीचारन जे विच में सुभान अल्लाह पासां गॾु हूंदो बेशक पासां गॾु हूंदो हालांकि ॿिया नबी हूंदा रब्बुल आलमीन जा उलुल अज़म पैगंबर हूंदा पर छा हूंदो महसर बि सही सिंध जो सानी भेटाई आहे बेशक सही ॿियो भेटाई साहब आहे अल्लाह रब्बुल आलमीन उन जी मज़ार जे मथां किरोड़ा रहमतूं आमीन सुभान अल्लाह क़िबला जान अहले सुन्नत पहचान अहले सुन्नत उस्ताद उलमा शेखुल हदीस व तफसीर असां जो उस्ताद मोहतरम मुफ्ती आजम सिंध क़िबला से मुफ्ती मोहम्मद जान नईमी फरमायो सुभान अल्लाह जिन जो नालो ही दलील आहे पर फरमाता मैसर जे जनाज़े में वियो हुउसि सुभान अल्लाह जून जुलाई में साईं जी वफ़ात थी आहे महर
गाही मैसर साईं जो ॻोठ आहे ऐं दादू हूं भी गर्मी जे हिसाब सां मशहूर आहे जी साईं पर फरमाए जॾहिं मैसर जो जनाज़ो निकितो एॾी शदीद गर्मी हुई जॾहिं जनाज़ो घर खां ॿाहिरि आयो त आसमान जे मथां बादल अची विया सुभान अल्लाह हल्की हल्की फुहार पे वठी उन मां ऐं हवा में हिकिड़ी खुशबू जी महक हुई सभिनि जो इहो ई वर्दे ज़बान हो त जे मैसर जे जनाज़े में आमना जो लाल आयो आहे सुभान अल्लाह आमना जो लाल आयो आहे उन जॾहिं मुंहिंजा प्यारा दोस्त बुज़ुर्गो महशर जे मैदान जी नक्शाकशी हेड़े तरह कई आहे फरमाए तो हूंदा ताज पातल नबियन खे तोड़े तभी कहरत खां प्या कंबंदा किरोड़े नबूअत जा ताज पातल हूंदा पर पोइ बि अल्लाह जे डप खां ॾकंदा पिया हूंदा ताज